देना अर्रहमान अल्लमल कुरआन खलकल इंसान अल्लमहुल बयान अश्शम्सु वल क़मरु बिहुस्बान वन नज्मु वश्शजरु यस्जुदान वस्समाअ रफ़अहा व वज़अल मीज़ान अल्ला ततगौ फिल मीज़ान व अक़ीमुल वज़न बिल क़िस्त व ला तुख़सिरुल मीज़ान वल अर्ज़ वज़अहा लिल अनाम फ़ीहा फ़ाकिहतुन वन नख़्लु ज़ातुल अकमाम वल हब्बु ज़ुल अस्फ़ि वर रैहान फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। हथ मथे करे जो सुभान अल्लाह। पोइ हीअं चऊं त मुंहिंजे मोहम्मद जी दिलि जबलनि खां वॾी ज़मीननि खां वॾी आसमाननि खां वॾी जंहिं मुस्तफ़ा जी दिलि क़ुरान जो बार खयो आहे। हिकिड़ो साहबी हो नबी से हुन जी टंग खे वियाणो करे सुम्ही पिया, साईं सुता पिया। इहो साहबी बि ख़ुशि नसीब जंहिंजी झोल में मिठो मोहम्मद निंड। अबू बकर साईं बि वॾो ख़ुशि नसीब आहे। अबू बकर जी झोल में भी 3 ॾींहं 3 रातियूं अल्लाह मुस्तफ़ा के सुम्हारियो। अबू बकर तो जे मौला जियां भले में भलो कारी 3 ॾींहंनि में कुरान जो ख़त्म कढे थो, मां सिद्दीक़ जी झोल में नबी साईं के 3 ॾींहं सुम्हार त मां भी वज़हा जे चेहरे जो ख़त्म कढी वठां। कादरपुर वारो सिद्दीक़ जी झोल में मुझो महबूब इए पे चमके जियां तवां जे जलसे में सैयद हबीबुल्लाह शाह जे हथ में कुरान थो चमके। मुझो साईं इए पे चमके। अल्लाह साहबी चे तो मुके टंग में सूर पयो, ॾाढो सूर पयो, साहब त जंग भजी पवंदी। थोड़ी देर गुज़री साईं निंड में थिया त सूर ख़त्म थी वियो। साईं चयो मांखे परेशान आहे जेसिं टंग भजे पई, हाणे सूर ख़त्म आहे। ते पुट जॾहिं मां तुंहिंजी टंग खे वियाणो करे सुम्ही पयमि, मां मोहम्मद जी दिलि ते क़ुरान पियो लहे। मां नबी आ तूं उम्मती आ, मुंहिंजी दिलि क़ुरान जो बार खयो पर तुझे टंग ते मुंहिंजो मथो मुबारक सुम्हल हुयो, तंहिंजे करे तूं बार न पियो खणी सघे। या क़ुरान जो बार मां मोहम्मद खयो आहे। अचो त क़ुरान खां पुछूं क़ुरान भला तोखे केरु खणी आयो। चए तो नज़ल बिहि रूहुल अमीन। जल्दी ॻाल्हायो, 10-15 मिंट ॻाल्हायो त पोइ नमाज़ पढ़ूं। नज़ल बिहि रूहुल अमीन, नूरी मखलूक जो सरदार मूंखे, हाँ सही, नूरी मखलूक जो सरदार जिब्रील खणी आयो। कॾहिं मके में कॾहिं मदीने में। ऐं जिब्रील जॾहिं लहंदो जॾहिं लथो त नबी साईं खे भाकुर पातई, गार में भाकुर पातई। साईं खे चए इक़रा, नबी से फरमा मा अन बिक़ारिन, जिब्रील मां पढ़ियल ई न आहियां। छो त दुनिया में हर कंहिंजो को न को उस्ताद आहे। उस्ताद जो शान शागिर्द को मथे हूंदो आहे। उस्ताद जी इज्जत कबी आहे। ओ जिब्रील मां मोहम्मद जो दुनिया में कोई उस्ताद ना है, मुझो उस्ताद डायरेक्ट अर्श वारो रब आहे। हिते भी उस्ताद पढ़ाइन था, हाफिज फारूक अहमद साईं खालिद हुसैन हिनो अब्दुल वाजिद भी मस्जिद में पढ़ाए थो। हिननि जा उस्तादनि जा उस्ताद, उस्तादनि जा उस्ताद, जीअं मुंहिंजो उस्ताद मौलाना सैयद अब्दुल गफूर शाह बुखारी, मुंहिंजो बाबो, मुंहिंजे बाबे जो उस्ताद साईं अब्दुल करीम कुरैशी बेर वारो, साईं अब्दुल करीम कुरैशी बेर वारे जो उस्ताद साईं अब्दुल्ला चांडियो, साईं गुलाम मुस्तफ़ा कासमी वरी उन्हनि जा उस्ताद। या तार वञी सहाबा सां मिलंदी, सहाबा खां तार मिठे मोहम्मद सां मिलंदी। तॾहिं चवंदा आहिनि असुल इल्म है क़ुरान। ॿियो हुनुर आहे, हे जेके असां डॉक्टरी पढ़ायूं था, ॿारनि खे इंजीनियरिंग पढ़ायूं था, स्कूल वारो, इहो हुनुर आहे। हितां नौकिरी मिलंदी पर जन्नत ऐं रब जी रज़ा हिन क़ुरान सां मिलंदी। मां मुखालिफ़ न आहियां त तव्हांखे झलां थो त पंहिंजे बच्चनि खे स्कूल न पढ़ायो। अल्हम्दुलिल्लाह असां पाण आलिम बि आहियूं, क़ुरान जा हाफ़िज़ आहियूं। मां पाण MA कई आहे इस्लामिक कल्चर में, ग्रेजुएट पास आहियां। असां ख़ुदि अंग्रेज़ी पढ़ी आहे, पर ॻाल्हि इहा आहे असां चवंदा आहियूं भली अंग्रेज़ी पढ़ायो पर हिन खां महरूम न कजो। हे भी ज़रूरी आहे।
हाँ हीअ तालीम भी ज़रूरी है। कराची में हिकिड़ो दोस्त उनजो पीउ वफ़ात करे वियो, जनाज़े में ॾाढो रोए पियो। मौलविन चयो बा बस अलाह ॾे हलणो आहे, अबे जे जनाज़े ते एॾो रोए थो। तंहिंसे मां रोवां इन करे तो अबो त वियो अलाह ॾे मोटी न ईंदो, पर मुंहिंजे बाबे मूंखे वॾी नौकरी वठी ॾिनी। अॼु बाबे जो लाश आॾो पियो आहे, मूंखे आलिमनि खां परे कयईं, तबलीग जमात वारनि खां परे कयईं। कॾहिं मस्जिद में अबे न छॾियो, हाय बाबा लखें रुपया तुंहिंजा पैसा कहिड़े कम जा। जनाज़ो आॾो पियो आहे त पीउ जे जनाज़े ते दुआ कहिड़ी पढ़ा, इहा नथी अचे। जनाज़े नमाज़ जी दुआ नथी अचे, तॾहिं तो मौलाना रोवां त अब्बा मूंखे एतिरो बि परे न करे। कॾहिं त तबलीग वारनि सां वियां का दुआ त सिखां। तंहिंजे करे मुंहिंजा दोस्तो फर्ज़ी इल्म ज़रूर सिखो, सुभाणे कम ईंदव। अल्लाह अकबर कबीरा। मदीने जे मीर मुझे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जिब्रील भाकुर पातो। गाल याद आ न, 10 मिनट साथ दियो। भाकुर पाते इक़रा साईं फरमा मान बेकारिल मां पढ़ल न आया। अल्लाह फरमा जिब्रील भाकुर पाए कुरान पढ़न तुझो कमा, मोहम्मद जे कल्ब ते ज़ुबान ते कुरान के जारी करण मां अल्लाह जो कमा। सुभान अल्लाह। जिब्रील तो चे इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी खलक़ खलक़ल इंसान मिन अलक़िन इक़रा व रब्बुकल अकरम अल्लज़ी अल्लम बिल क़लम अल्लमल इंसान मा लम यअलम। मुझे साईं कुरान शुरू कयो, पोइ मुंहिंजो सुणो मक्के में त कुरान मक्के में, मुंहिंजो सुणो मदीने में कुरान मदीने में, अम्मा आयशा जे घर में तो कुरान अम्मा आयशा जे घर में। सिद्दीक़ अकबर की बेटी को नबी के घर खुदा लाया। अम्मी आयशा जा गुलाम चो सुभान अल्लाह। सिद्दीक़ अकबर की बेटी को नबी के घर खुदा लाया। वाह मुकद्दर मेरी अम्मा नबी का संग तूने पाया। तेरे बिस्तरे पर जी अम्मी जिब्रील कुरान लाता था। हो मेरा का तैयबा का लक़ब देकर मदनी मुस्कुराता था। पो कुरान जने लंदो नबी साईं भी पढ़दा। अल्लाह के या गाल न वणी। ला तो हर्रिक बिगी लिसानक लिताजल बे। नबी तू पंजी जुबान न चोर। जिब्रील कुरान पढ़े तू चुप करे बुध। या अल्लाह मांखे भो तो ते मां मोहम्मद गो मता को लफ्ज विसरी वने, का हेठ मथे जबर थी वने। अल्लाह फरमायो ना ना जिब्रील तुझो उस्ताद ना है, तुझो उस्ताद मां रब्बा। जिब्रील पढ़ी भली हलियो वने। मोहम्मद घबराए न। इन्ना लैना जमाहु व कुरान। मुझा सोना तुझी जुबान ते तुझे सीने के कुरान जमा करण मां अल्लाह जो कम। आखिरी आयत लथी अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। आखिरी सवाल तवज्जो। कुरान भला बुधाए त सयूं केड़े महीने में आए। चे तो शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल कुरान। कुरान रमजान में, रमजान कुरान में। ओ कुरान भला केड़ी रात में आए। चे तो इन्ना अनज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र। ओ कुरान भला इहो भी त बुधाए केड़े शहर में आए। ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। एक मक्के में बैतुल्लाह आया, ॿियो मदीने में सोनो रसूलुल्लाह आया। ओ कुरान ही सिंध बलोचिस्तान जा मुसलमान जेके वेठान भला इन्हनि जे लाइ पैगाम केड़ो खणी आवा। कुरान तो चे वनुनज़्ज़िलु मिनल कुरान। मां खुतबे में पढ़ियो, तवज्जो कर। वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफा। मां शफा खणी आवा। ऐं कुरान जो इनकलाब थियो शफा जो। हेडे 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 ॿाहिरे मुल्क में 300 कैंसर जा मरीज जिनके डॉक्टरन चयो त तव्हां हफ्ते में मरी वेंदो। उन 300 कैंसर जे मरीजन के लाइलाज कयो अस्पताल जे डॉक्टरन।
तो डॉक्टरन चो तो भला मुसलमानन जो रब कुरान में चे तो मां भी शफा दींदो वा अचो तो भला कुरान के आज़मायूं। यो वाक्यो दिसी खोड़ वाणिया भी डॉक्टर मुसलमान थी विया। फरमाइंदा 300 मरीजन के अस्पताल में दाखिल करे रूमन में एसी हलायूं। कारी अब्दुल बासित जो मिठो आवाज कुरान जो हलायूं। सूरत रहमान जी तिलावत अली फबी आई आलाई रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। डॉक्टरन डिठो हेडो सूरत रहमान हले पई, हेडो कैंसर जे मरीजन जे नक मां कन मो जीत निकरी आया। 3 ॾींहं 3 रातियूं कुरान जी बरकत थी, उन्हनि जी सफ़ाई थी। सभिनी मरीज़न जी रत टेस्ट कयूं त कंहिंखे बि कैंसर न आहे। सूरत रहमान जे ज़रिए सभु चाक थी घुमंदा पिया वधनि। काफ़र डॉक्टरनि चयो अड़े हे त हफ़्ते में मरी वञनि, हे त घुमंदा था वधनि, काॾों जी कैंसर काॾे वई। हे सैयद जो हथ कुरान ते आ। अल्लाह जाने मां हिकिड़े बुजुर्ग जो वाक्यो पढ़ियो ते अल्हम्दुलिल्लाह चेसई मूंखे शुगर जी बीमारी आ, मां सूरत रहमान पढ़ंदो आहियां। 3 दफ़ा पढ़ी पानी ते दम कंदा मुंहिंजी शुगर कंट्रोल में। अॼु सैयद बि तव्हांखे मोती ॾेई थो वञे, हेॾे तव्हांजा बच्चा बीमार थियनि, शफ़ा नथी थिए, ख़र्च करे करे थकिया हो त सूरत फातिहा बिस्मिल्लाह रहमान रहीम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन या सूरत 41 दफ़ा पढ़ी पानी ते दम करे पाण भी पी बच्चन के भी बियार। अल्लाह जो कसम सवाए मौत जे अल्लाह हर बीमारी में शफ़ा दे। जे नबी साईं जो हिकिड़ो सहाबी अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह अन्हु आख़िरी वाक़ियो वा तवज्जो कयो, मां बयान ख़त्म करण वारो वा, तव्हांजी मानी भी अची वई आहे। अल्लाह अकबर हाणे ॾिसनि था ईंदी वा हेॾे कुरान जा आशिको वन अब्दुल मरूफ खणाया कुरान जा आशिको दीन जा परवानो। साहबी तबलीग ते वया, साहबा के भुख लगी। बुखारी शरीफ जो वाक़ियो वा अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि खे चयो असांखे मानी ॾियो, तबलीग में आयाऊं, मानी ॾियो, भुख लगी आ। उन्हनि ईसाइन निभागन चयो असां तव्हांजी महिमान नवाज़ी क़बूल न कंदासीं, निकिरो असांजे ॻोठ मां। अरे असांजो नबी मोहम्मद रसूलुल्लाह त काफ़रनि जो भी मेहमान नवाज़ी कंदो हो। इन्हनि ज़ालिमनि क़दुरु न कयो, साहबा के ॿाहिर कढियऊं। साहबा खीमो हणी वेही रहिया, हिक ॿिए खे चवनि पिया चरिया थिया हो, अरे हिननि खां मानी छो था घुरो, अचो अचो त हुन रब खां घुरूं जेको झंग जे जानवरनि खे भी खाराईंदो आहे। आज इमदादुल्ला चवंदो आहे न कई जानवर था झंगन में गुज़ारनि, समर साण तिन खे नकी बाहि बारनि, असुर जो उथी पंहिंजो साईं पुकारनि, उञायल बुखायल उहे कंहिं खाराया। सो अल्लाह अल्लाह वा करे कमन पांजन में पांजी सिधाई, बिना मशवरे जे बणाई खुदाई, सजी खल्क उन दर करे थी गदाई, बादल भर जी रहमत जामीअ के वसाया। अल्लाह इन्हनि साहबा दुआ घुरी, ॻोठ जो वॾेरो भोतार उनखे कारीअ नांग डंगुयो, किले में रड़ियूं थी वयूं, भोतार वॾेरो मरे थो, सभु गॾु थिया। सरदार मरे थो, कंहिं कुराड़े माण्हू अचो साईं शफ़ा न थींदई। हे जेके मुसलमाननि जे नबी जा सहाबा वेठा आहिनि, इहे पड़ी दम कंदई ज़हर निकिरी वेंदई। वॾेरे चो वठी चो साहबा खे भॼो भॼो। भजंदा आया, साहबा के फरमायो अमीर लश्कर केरा अबू सईद अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हलो हलो असांजो हमरा मरे थो, वॾेरो वा सरदार आ, नांग डंगू वा अथव त कुछ दम दारू कयो। साहबा चो वॾेरे के हेॾे वठी जो असां न हलदासीं। न हलदासीं। वॾेरे के चयोसीं नाराज़ थी विया, असां उन्हनि जो क़दुरु न कयोसीं, मुसाफ़िर हा, 3 ॾींहंनि जा बुखायल आ। वॾेरे चयो डॉक्टर जो नाराज़ थिए त पोइ मरीज़ खे खणी हलो। अरे मरा मां तो सूर मांखे आने भागो मांखे खणी हलो, जेके सूर हूंदो ज़हर हूंदी उनखे ख़बर। वॾेरे खे खणी आया, वॾेरो मिलियो अबू सईद सां, साहबी सां, ते अथव को दमदारू नांग डंगियो आहे।
साहब चो असां 80 लश्कर आहियूं। घणा? 80। वडेरा हिक हिक साहब के बकरी दे या शेलो दे पो पड़दासीं शफा अल्लाह ॾींदो। वडेरे चो 80 शाम सॼे ॻोठ मोकाए 100 करे थो ॾियांव। जल्दी कयो मां मरी वियो। वॾो बाकरो माल अची वियो, बकरियूं शेला। साहब वधीक न खयां, 80 खयों जे हिक हिक खे शेलो बकरी हिकड़े पासे करे बकाया 20 मोटाए ॾेई चे हेॾे हेॾे काथे नांग डंगो अचे हिते। अबू सईद खुदरी सच्चो वाक़ियो अथव, बुखारी शरीफ में लिखल आहे। नबी साईं जो साहबी नांग वारी जाइ ते हथ रखी डंग वारी जाइ ते चे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन। आमीन पढ़ी जो शुकारे त नाग जी ज़र निकरी वई, वडेरो खुश थियो। इहो थी कुरान। हाणे भी साॻियो कुरान आहे पर यकीन ओड़ो हुजे। असांजे अंदर में हराम अची वियो, दुआ लगे ई कोन थी। हराम खाई खाई असांजो दुआ भी क़बूल न थी। रणी पिया कयूं, रब मींहुं बंदि कर त मींहुं न पियो बंदि करे। करे करे त कुरान वारनि ते भी कावड़जी थो वञे जो उहे अमल कोन्हनि। दुआ कयो शल रब रहम कर, अल्लाह पंहिंजी बाझ ॾे पकड़ को बचाए। साहब चो वाह मुंहिंजा रब तोखो मानी घुरी से त बाकरा गोश्त मोकिलिया थी। जल्दी कयो बिस्मिल्लाह अल्लाह अकबर बकरी को त शेलो खाऊं, भुख लगी आ ॾाढी। पर साहब में के परहेज़गार वधीक हा, हर कंहिंजो दर्जो आ। चे न बाबा न खाईंदासीं, कुरान पढ़ी माल वतो आ। साहबी आ असां जड़ा 15वीं सदी जा मौलवी ना त हाली खा पो ॾिठो वेंदो। मरूं था बुख हाली त खा हली हला हला हरावा असां वञो गिड़का वञो 80 शेला बकरी। ए नबी जा यार हा, हिक हिक गिरह जे लाइ सोचींदा अलाए हलाल अलाए हराम। हे हे शागिर्द भी त नबी जा न। अरे ईअं त न खाईंदा न जिन खे सर्टिफिकेट रज़ी अल्लाह जो मिलल आहे। त साहब चो हलो 80 बकरियूं शेला मदीने ता काए हलो। भुख ते हज़ारे मेल सफ़र, माल मौजूदा भी ना खानो जेस ताईं नबी फैसलो न करे। मदीने पहुता, साईं के चयो अस्सलाम वालेकुम। जेके मदीने में यार वेठा उहे भी भुख ते आ, उन्हनि जो ॾिठो त वाह माल अची वियो आहे, उहे भी ठरी विया। ते साईं फतवा दे, साईं तबलीग ते वियासे, सब कुछ खत्म थी वियो। साईं गोठ वारन के चयोसे ॾियो, कुछ न ॾिनो, कलमो भी न पढ़ियो, अल्लाह को घुरियोसे। वडेरे के नांग डंगोयो, सूरत फातिहा पढ़ी से, शफा रब ॾिनी पर माल वठी आयाऊं। जे जायज़ा त बिस्मिल्लाह, जे नाजायज़ा त सॼो माल वापस ॾेई अचो। अख मारे कर आखिरी ॻाल्हि आहे, मुंहिंजे साईं फरमायो पुट कुरान में 2 इलाज थींदा आहिनि। हिकिड़ो जिस्मानी इलाज थींदो आहे, ॿियो रूहानी इलाज थींदो आहे। रूहानी इलाज जीअं सैयद वाइस करे अवां जमात कुरान ॿुधो, पेशमाम कुरान पढ़ाए, साईं ख़ालिद हुसैन साईं फारूक हुसैन कुरान पढ़ाए, बच्चो तुझो कुरान पढ़ी वञे। इन्हनि हाफ़िज़न आलिमनि जी जेतिरी ख़िदमत कर घटि आहे, हिनन के जेतरी पघार दे घटा। छो त कुल मा असअलुकुम अलैहि मिन अजर इन अजरी इल्ला अल्लाह। आलमन के खिदमत करे घुरायो, जेतरो किरायो दियो घटा। छो त असुल कुरान वारे के ता मजदूरी न दई सकंदो, असुल मजदूरी अल्लाह दींदो। बाकी बुधो बुधो तवा जिस्मानी इलाज कयो वा वडेरे जो, तवा जिस्मानी इलाज कयो वा। जिस्मानी इलाज में जेका कीमत वटो जायजा मां नबी इजाजत थो दिया। वडेरे जो रूहानी इलाज न थियो वा, जिस्मानी इलाज थियो वा। 80 बकरियों जायज ज़बो कयो, तवा भी खाओ। मां मोहम्मद के बकरी जो अगी टंग जो गोश्त पसंद आ, मां मोहम्मद के भी उतो खाराए जो। त नबी साईं जा साहब होशियार। आखिरी गाल उथी बीठो हिकिड़ो साहबी, ॿुधो
उथी बीठो ते साईं अगी टंग जो छो भला पोईं जो जायज़ ना है ते पोईं जो भी जायज़ आ बकरी जी अगी टंग जो गोश्त मां मुहम्मद के पसंद आ बकरी पेशाब कंदी आ पोईं टंग के कतरा लगंदा मां मुहम्मद जी दिल चवंदी आ मां अगी टंग जो गोश्त खावां त मुझे गाल जो खुलासो वन नज़िल मिनल कुरान मा हुवा शिफा कुरान में शफा है मोमिनन जे लाइ रहमत आ हथ मथे करे तो कुरान वारन जो साथ दींदासीं अल्लाह ताला मुझे कलमात के कबूल फरमाए अल्लाह तांजो वेहण कबूल फरमाए अल्लाह सही सभिनी जी जायज़ हाजत पूरी फरमाए अल्लाह बीमारन के शफा दे अल्लाह बेरोजगारन के हला रोजगार दे अल्लाह बेनमाज़न के नमाजी बनाए अल्लाह उहे कम कर जिन ते तू भी राजी तुझो रसूल भी राजी इन हाजी साहब जे लाइ भी दुआ करो अल्लाह इन जो जायज़ हाजतूं पूरी फरमाए असांजो मोहतरम जनाब हाजी अब्दुल गफूर भुट्टो साहब उन जे बचड़न मेहनत करे जलसो रखायो अल्लाह इन जे बच्चन के कुरान जो हाफिज आलिम बनाए अल्लाह सही खालिद हुसैन जी मेहनत हाजी अब्दुल रऊफ जी मेहनत अब्दुल मारूफ जी मेहनत भाऊ असांजो फारूक अहमद जी मेहनत अब्दुल वाजिद जी मेहनत कबूल फरमाए इंशाअल्लाह हयाती रही त 20 फरवरी ते वरी कादरपुर में जलसो आए ईअं न कहिड़ी जाइ ते भर में मिशन में वारी जाइ ते इंशाअल्लाह सैयद जो आखिरी बयान थींदो रात जो ईंदो न इंशाअल्लाह 20 फरवरी ते महबूब जो मेराज पढ़बो इंशाअल्लाह अल्लाह सभिनी जी हाज़िरी कबूल फरमाए अल्लाह आखिरी वक्त जे असांजो ख़ात्मो कलमे ईमान सां नसीब फरमाए रब ही कुरान कब्र क़यामत में शफ़ाअत जो ज़रियो फरमाए सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन जिन दोस्तन नमाज न पढ़ी आ